हैदराबाद पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले हैदराबाद जे सदर इरशाद ख़ासगेली जे अॻवाणीअ में नसीम नगर चौक ते सिंध में वधंदड़ बदअमनीअ कंदकोट मां अगवा थियल 3 साला मासूम समरत कुमार जी बाज़याबीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें ज़िले जे उहिदेदारनि मुस्तफ़ा पालारी, खुर्शीद लाशारी, सैयद हसनैन शाह, यूथ जे अॻूणे डिवीज़न सदर अदील लगारी, हफ़ीज़ पंवर समेत वॾी तादाद में कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि एतिरी त बदअमनी पैदा थी वई आहे जो कंदकोट, कशमोर, घोटकी, शिकारपुर, जैकमाबाद में राति जो निकिरण बि ख़तरो बणिजी वियो आहे। हज़ारे माण्हू अगवा करे उन्हनि खां भुंग वरितो वञे थो, पर अॼु ताईं उन्हनि ख़िलाफ़ का ख़ातिर ख़्वाह कार्रवाई नथी कई वञे। ताज़ो कंदकोट मां ॾींहुं ॾिठे जो 3 सालनि जे मासूम ॿाड़े समरत कुमार खे अगवा कयो वियो आहे। इंतिज़ामिया अञा ताईं कुझु बि न करे सघी आहे। असां सम्झूं था त हुक्मरान धुर जा वॾेरा सरदार उन्हनि कमनि में मुलविस आहिनि। असां सिंध हुकूमत खे चेताव था ॾियूं त बदअमनी ते कंट्रोल करायो वञे ऐं समरत कुमार खे जल्द खां जल्द बाज़याब करायो वञे। ॿी सूरत में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो तरफ़ां भरपूर एहतिजाज कयो वेंदो।